अच्छा हाणे अॼु असां सिखंदासीं उबतो अणुपूर, जंहिंखे उबतो अणुपूर बि चई सघो था ऐं जेको आहे सो हिनखे इंग्लिश में पाण चवंदासीं इनवर्स प्रोपोर्शन। ठीकु आहे, छा चवंदासीं? इनवर्स प्रोपोर्शन, यानी हिन मतिलबु आहे उबतो अणुपूर या उबतो तनासुब, सॉरी उबतो अणुपूर न, माय मिस्टेक, उबतो अणुपूर न बल्कि हिनखे छा चवंदासीं? उबतो तनासुब। ठीकु आहे, उबतो तनासुब, इनवर्स प्रोपोर्शन या उबती निस्बत जंहिंखे तव्हां सवली सिंधी में चओ। ठीकु आहे। अच्छा हाणे उबती निस्बत छा हूंदी आहे सम्झो। पहिरियों त जीअं तव्हांखे मां 3 स्टेप ॿुधाया आहिनि उहे ई फॉलो कंदो। सभिनि खां पहिरियों नंबर ॾींदो 1, हे 2, हे 3 ऐं हे 4। ठीकु आहे। हाणे जंहिं ॿिनि शयुनि जी भेट थियल आहे उन्हनि जा नाला लिखी वेंदो। असां ॾिसंदासीं 80 मज़दूर को कमु 6 ॾींहंनि में कनि था। इन मां असांखे सम्झ में ईंदो मज़दूरनि जी ॾींहंनि सां भेट थियल आहे। ठीकु आहे, मज़दूरनि जी कंहिंसां भेट थियल आहे? ॾींहंनि सां। त हिते मां लिखंदुमि मज़दूर ऐं हिते छा लिखंदुमि? ॾींहं। हिते लिखंदुमि मज़दूर ऐं हिते छा लिखंदुमि? ॾींहं। ठीकु आहे। हाणे छा कंदुमि त 3 नंबर स्टेप जेको आहे तव्हांखे ख़बर आहे त पढ़ंदा वेंदो ऐं फिलिंग कंदा वेंदो। मज़दूर घणा आहिनि? 80, हिते मां 80 लिखंदुमि। ॾींहं घणा वठनि था? ॾिसो 6 ॾींहं वठनि था पिया, 6 ॾींहं लिखी छॾियुमि। हाणे वरी नेक्स्ट जेको आहे मज़दूर घणा आहिनि? 10। ठीकु आहे, ऐं ॾींहं केतिरा वठनि था? एक्स असांखे ख़बर न आहे। 3 नंबर जेके स्टेप आहिनि, यानी हे फर्स्ट, हे सेकेंड स्टेप ऐं हे थर्ड स्टेप, इहे सभु सेम आहिनि। हाणे 4th स्टेप में तव्हांखे छा करिणो हूंदो आहे? अॻिते जॾहिं बि तव्हांखे इन टाइप जो मिले, सभिनि खां पहिरियों 3 स्टेप करे 4थे स्टेप में सिंप्लीफाई करण खां पहिरियों तव्हां ॾिसी वठंदो त सुबतो अणुपूर आहे या उबतो अणुपूर आहे। हाणे उनजी कीअं ख़बर पवंदी? अचो सम्झूं था। सुबते ऐं उबते अणुपूर जे लाइ असां छा कंदासीं? कंपेरिज़न कंदासीं। ॾिसो पहिरियों जो 3 सां कंपेरिज़न कंदासीं, तीर जो निशान ॾींदासीं। तीर जो निशान 3 ऐं 4थे नंबर ते ईंदो आहे। असां पहिरियों हिननि जी भेट कंदासीं। असां ॾिसंदासीं मज़दूर हुया 80, हाणे मज़दूर थी विया घटि। इमेजिन कयो तव्हां हिकिड़ी जॻह ठारायो था पिया, का हिकिड़ी भित आहे उहा ठाराइणी आहे तव्हांखे। तव्हां वठी आयो मज़दूर मार्केट मां घणा? 80। ठीकु आहे, उन 6 ॾींहंनि में कमु पूरो कयो। हाणे तव्हां मज़दूर वठी आयो जेको आहे सो 10, त मज़दूर छा थी विया? घटि थी विया। तीर जो निशान हेठि ॾींदो। हे बिल्कुलु आसान आहे, प्रैक्टिस सां तव्हांखे अची वेंदो। 80 मां घटि 10 थी विया, ज़ाहिरी ॻाल्हि आहे घटि थी विया न, तीर जो निशान हेठि ॾींदो। हाणे पंहिंजो दिमाग़ इस्तेमालु कयो त हिकिड़ी भित ठाहिणी हिन पासे ॾियो, सॼे हथु ॾऊं, त 80 मज़दूर वठी आयो मार्केट मां, उन्हनि पूरो हफ़्तो कमु कयो, माना 6 ॾींहं कमु कयो। माना मंडे तो आया, वञी करे जेको आहे सो उन्हनि फ्राइडे ताईं कमु कयो, पोइ वञी उहा भित पूरी थी। हाणे नेक्स्ट वीक उन ते साम्हूं ई वरी ॿी ओड़ी भित ठाराइणी हुई, पर तव्हांखे उन लाइ मज़दूर सिर्फ़ु 10 मिलिया। त ॾींहं केतिरा लॻंदा? साॻा 6 ॾींहंनि में कंदा या घटि लाहींदा या वधीक? ऑब्वियसली जेकॾहिं मज़दूर एॾा घटिजी विया, 80 वञो सिर्फ़ु 10 थी विया, त ॾींहं असांजा छा लॻी वेंदा? वधीक लॻी वेंदा। ॾिसो हिकिड़ो तीर जो निशान हेठि, हिकु तीर जो निशान काॾे? मथे। त इहो छा थी वियो? उबतो अणुपूर थी वियो, सॉरी उबतो तनासुब थी वियो। उबतो अणुपूर अचे थो बार बार, हे छा थी वियो? उबतो तनासुब। छाजे करे? हिकिड़ो अणुपूर जो निशान, हिकिड़ो तीर जो निशान हेठि ऐं हिकिड़ो तीर जो निशान मथे। हाणे जेके सुबते अणुपूर वारा हुया न, तव्हां उन्हनि में गौर कंदव त उन्हनि में 2 तीर जा निशान मथे वञनि पिया। हाणे हिन में तव्हां ॾिसो जेकॾहिं तीर जा निशान ॾिसंदव त पहिरियों 16 माण्हू हुया, 40 मानियूं खाइनि पिया। हाणे ॾिसो पहिरें जो 3 सां कंपेरिज़न कबो आहे, तीर जो निशान हणण महिल। माण्हू 16 हुया, हाणे घणा थी विया? 26 माण्हू वधी विया न, तीर जो निशान मथे। हाणे चऊं था त पहिरियों हिकिड़ी शादी हुई या हिकिड़ी दावत हुई, तव्हां 16 दोस्तनि खे इनवाइट कयो हुयो, उन्हनि 40 मानियूं खाधियूं। ॿिए ॾींहं ते वरी तव्हां दावत ॾियो था, 26 माण्हू अची विया, 10 माण्हू वधी विया, त मानियूं छा थी वेंदियूं? मानियूं बि वधी वेंदियूं। ईअं ई आहे न, 16 माण्हुनि खे जेकॾहिं तव्हां 40 मानियूं खारायूं, नेक्स्ट डे ते तव्हांखे 26 माण्हुनि जी दावत करणी आहे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे 40 खां मानियूं वधी वेंदियूं। हिते थोरो एक्स पियो हुजे, असांखे ख़बर न हुजे, पर एतिरो कॉमन सेंस हुजे त माण्हू जेको वधी विया आहिनि त मानियूं बि वधीक। ॾिसो 2 तीर जा निशान मथे आहिनि, 2 शयूं वधिनि माना सुबती निस्बत, या 2 शयूं घटिनि तॾहिं बि सुबती निस्बत आहे। थोरे घटिनि माना हिकु शइ घटे त ॿी शइ बि घटिजी वञे, पर हिन केस में ईअं न आहे। हिन में कमु उबतो थियल आहे। कीअं? मज़दूर जेकॾहिं घटिजी वेंदा त असांजा ॾींहं वधीक लॻंदा। अंडरस्टूड आहे न? मज़दूर घटनि त हाणे ॾींहं छा लॻंदा? वधीक। जॾहिं उबतो तनासुब इस्टेब्लिश थी वियो त हाणे असां छा कंदा आहियूं? हूअं पहिरें खे चौथे सां ज़रब कंदा आहियूं, माना ॿाहिरियों सां ज़रब थींदो आहे, अंदरे सां। हाणे ईअं न थींदो, हाणे पहिरें ऐं ॿिए जी ज़रब थींदी, 3 ऐं 4थे जी ज़रब थींदी। ठीकु आहे, इन जो मतिलबु आहे 80 ऐं 60 ज़रब थींदा, 10 ऐं x ज़रब थींदा। ठीकु आहे। हाणे हिते छा थी वेंदो? 10 × x, हितां छा थी वेंदो? 80 ज़रबिया 6। ठीकु आहे। अच्छा हाणे हिन खे सॉल्व करण खां पहिरियों तव्हां ॾिसो, जीअं मां तव्हांखे अॻों सम्झाया आहियां त 80 खे 6 सां ज़रब कयो, वरी 10 सां वंड कयो, इन खां बहितर आहे 10 खे हाणे सां ई हेॾे खणी वञो। उहो कंहिं ते नज़र हूंदव तव्हांजी? उहो हिन ते। ठीकु आहे। छा थींदो? x = 80 × 6। हली ज़रब न कयो,
उहो तव्हांखे डबल महिनत करणी पवंदी। हे 10 जेको ज़रब में हुयो हेॾे वञी छा थी वेंदो वंड में। हाणे ॾिसो हिननि ॿिन्हिनि जी कटिंग थिए थी न पाण में, 10 जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो, हिन ते 8 दफ़ा। हाणे x इज़ इक्वल टू 8 छिक 48। ॾिसो असांजो हिकिड़े सेकेंड में कैलकुलेशन थी वई। हूअं तव्हांखे हे वॾो टाइम लॻी वञे, 80 ज़रबिया 6 कयो आहे, वरी 10 सां वंड कयो आहे। त ईअं हमेशह ॾिसंदा कयो जेको हेॾे वंड में वञे थो छा हिननि ॿिन्हिनि मौक़े सां कटिंग थिएसि थी, जेकॾहिं थिए थी त उनखे अॻ में खणी वञो कटिंग करे पोइ ज़रब कयो। ठीकु आहे। हाणे ॾिसो हे 8 छिक 48। हाणे ॾिसो जेकॾहिं चए थो त 80 माण्हू